भला सिंधी ॿोलीअ खे असीं अॻिते कीअं वधायूं, उन लाइ असांखे कहिड़ी कोशिशि करणु खपे? तो जेको कमु खंयो आहे हथ में त चैनल हुजे 24 कलाकनि जी, इहो हिकिड़ो वॾो क़दम आहे। छो जो जेकॾहिं तव्हां इन चैनल खे इंट्रस्टिंग बनायो ऐं सचपच आर्टिस्टिक वैल्यू हुजे, इन में एस्थेटिक एलिमेंट हुजे, त ॿियनि माण्हुनि खे बि परख थींदी सिंधियुनि जी, ऐं सम्झंदा त हीअ सिंधी बि असांजे हिंदुस्तान जे गुलदस्ते में हिकिड़ो ख़ूबसूरत गुल आहिनि। तंहिंजे करे असीं ॿियनि जी दिलि बि पाण ॾे छिकींदासीं ऐं इज़त वधंदी, प्रेम वधंदो, कोऑपरेशन वधंदो, ऐं दैट इज़ द ओनली वे टू कीप सिंधियत अलाइव एंड टू सिंधीज़ in a happy condition. When we are considered by our neighbors, by our fellow citizens, that they are useful members of Indian nation. भला इहो ॿुधायो त सिंधी रुॻो मशगूल आहिनि पैसो ठाहिण में? न इहा थोरी एग्ज़ेजरेटेड स्टेटमेंट आहे। सिंधियुनि में बि ग़रीबी आहे, सिंधियुनि में बि शराफ़त आहे, ऐं हेॾा सारा एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स, हॉस्पिटल्स ठहिया आहिनि। इहे सभु इहो क्रिटिसिज़म जेको आहे सो 90% अनजस्टिफाइड आहे। हाणे ईअं आहे त पोइ असांजा सिंधी शाहूकार बि उधार दिलि न आहिनि एतिरा जेतिरा थियणु खपनि। पर तंहिंजी माना ईअं आहे त संदसि रुॻो हिकिड़ो ई मक़सदु आहे त पैसा ठाहियूं। इहा सॼे असांजे कम्यूनिटीअ जी बेइज़ती आहे।